जेकी प्रिया कुमारी जी जेकी ब्रीफिंग थी उन में छा थियो छा न थियो असां इहो ई सवाल कयोसीं हिननि खे त सीएम साहब होम मिनिस्टर साहब हिन 5 सालनि में केतिरा आईजी डीआईजी एसएसपीज़ फ़ारिग कया आहिनि छो त 5 सालनि में छा कयो आहे हिननि अॼु बि हिननि इहो असांखे वादो कयो त असां टियों दफ़ो वरी रीस्टार्ट था कयूं इन्वेस्टिगेशन स्टार्टिंग खां स्टार्ट कंदासीं ऐं शुरू खां शुरू करे असां अॻिते ॾिसूं त छा थो थिए मतिलबु हिकिड़े नमूने इहो बि मतिलबु आसरो ई आहे मतिलबु कमु त न थियो इन जो आउटपुट त असांखे न ॿुधायो वियो त ॿियो वरी उनजे अलावा ॾिसो हे था चवनि त असां 10 ॾींहं पहिरियों खां रीइन्वेस्टिगेट नई GIT शुरू कई आहे पर कुझु ॾींहं पहिरियों 10 ॾींहं खां कुझु ॾींहं पहिरियों IG साहब पंहिंजो सिंध असेंबली में बीह करे हिकिड़ी उन्हनि ॾाढी गैर ज़िम्मेदाराना हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी त काइंडली हिन मुद्दे ते मूंखां सवाल न पुछो हे मुद्दो डेड थी चुको आहे त कंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो IG साहब जी ॻाल्हि ते यकीन कयो या साईं जेके हिते आया हुया उन्हनि जी ॻाल्हि ते यकीन कयो त मां पर्सनली सेटिस्फाई न आहियां एटलीस्ट प्रिया कुमारी जी जेके असांखे ब्रीफिंग मिली आहे उहा बिल्कुलु सेटिस्फैक्ट्री न हुई बाक़ी जेकी ॿिया मुद्दनि ते ॻाल्हि थी उहो काफ़ी सेटिस्फैक्ट्री हुयूं